Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. केनाल न ठंदा वज़ीर आज़म पक ॾियारी आहे। मां अॼु बि वाज़े चवां थो त केनाल न ठंदा। पंजाब में केनाल्स ते को बि कमु शुरू नाहे थियो। कुझु माण्हुनि केनाल्स जी आड़ में पीपी खे बदनाम कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस। वॾे वज़ीर चयो त सदर वटि मंसूबे जी मंज़ूरी जो अख़्तियार ई नाहे। एक्निक मां मंज़ूरी मिलण ताईं केनाल न ठंदा। पुरमन एतिजाज हर कंहिं जो जमहूरी हक़ आहे। हाणे एतिजाज खे जचन में तब्दील कयो वञे। बगैर नोटिफिकेशन के हम जाएंगे नहीं। हम डिसाइड करके आएंगे। अगर वो चाहते हैं कि चीज़ें बेहतर हों तो जल्द अज जल्द जे 6 केनाल से रेलेवेंट नोटिफिकेशन जो है वापस लें। जब मुझसे कहने लगे कि आप खैर सिग्याली के तौर पे जो करंट है, मैंने कहा हम पाकिस्तान के साथ हैं और किसी में भी इतनी हिम्मत नहीं है कि पाकिस्तान की तरफ देखें, लेकिन हम अपने इशू पे बैठे हुए। आप हमें हमारा नोटिफिकेशन दे दें, ये कोई बड़ा इशू नहीं है। वो कह रहे तो मैं वज़ीर आज़म या दूसरे की बिलावल साहब या किसी दूसरे की बात पे यकीन नहीं आ रहा, तो हमने उनसे यही कहा कि हमें बात यकीन की नहीं है। जब एक बात जुबान से आपने बोली उसका नोटिफिकेशन दे दें, बस बात खत्म हो गई। केनाल रिथा खिलाफ बबलोई बाईपास ते 8 ॾींहं बि धरणो जारी। सियासी समाजी मज़हबी क़ौम परस्त अॻवाननि समेत औतादनि ऐं शागिर्दनि जी वॾे अंग में शिरकत। मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िलनि जी आमद जो सिलसिलो जारी। कमू शहीद कंधकोट जे गोला मोड़ इंडस हाईवे ते बि धरणा जारी। सिंध जो पंजाब बलोचिस्तान सां रोड राब्तो काटा। मलीर में बि वकीलनि जो धरणो जारी। केनाल नामंज़ूर जा नाराब वकील अॻवाननि जो नोटिफिकेशन जारी थियण ताईं धरणा जारी रखण जो ऐलान। सिंध बार काउंसिल जे मेंबर ज़ुल्फ़कार जलवाणी चयो आहे त 48 कलाकनि जो अल्टीमेटम ख़तमु थियण बैदि सिंध पंजाब जे पहिरें रेलवे स्टेशन ॾहरकी आहे। पहिरियों ॾहरकी रेलवे ट्रैक बंदि कंदासीं। कराची एयरपोर्ट ते बि धरणो हणंदासीं। सिंधु दरिया ते तकरारी किनालनि जी अॾावत ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल। नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में मुज़ाहिरा, रैलियूं, मार्च ऐं धरना। मटियारी, मोरो, मीरपुर माथिलो ऐं ॾहरकी में धरणाणी। क़ौमी शाहराह ब्लॉक ट्रैफिक मुअतल। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। नओं दिरो, रतो दिरो ऐं नसीराबाद में इंडस हाईवे ते धरणनि सबबि ट्रैफिक मुअतल थी वई। नवाबशाह में क़ाइदे अवाम यूनिवर्सिटी जे VC डॉक्टर सलीम रज़ा समूह जी अॻवानी में रैली कढी नारेबाज़ी। मेड़ में वकीलनि पर अदालती कार्रवाइनि जो बाइकाट करे एहतिजाज। केनाल नामंज़ूर जा नारा। कंबर में सब्ज़ी मंडी जे वापारियुनि ऐं मज़दूरनि पारां रैली कढी नारेबाज़ी। लाड़काणे में योगा क्लब पारां जिनाबाग में मुज़ाहिरो करे केनालनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। बुलड़ी चाकरी में शहरनि जो थांव खणी एहतिजाज। कोटड़ी में पुरतन जो ख़ाली रेढ़ा कढी एहतिजाज। जोई में रिक्शा यूनियन जे सॾ ते रैली कढी नारेबाज़ी कई वई। गंबट, मेहड़, पुनरी, ॾखण ऐं थड़ी मोहबत में बि औतादनि ऐं शागिर्दनि जा मुज़ाहिरा। केनाल रिथा रद्द करे नोटिफिकेशन जारी करण जो मुतालबो। इरसा पारां पाणी जी 41 सैकड़ो मां खोट घटाए 27 सैकड़ो करण वारे ऐलान ते अमल न थियो। सिंध खे 45,000 क्यूसेक्स पाणी फराहम न थी सघियो। गुडू बैराज वटि पाणी बकरा 32,161 क्यूसेक ऐं सखर बैराज वटि 27,010 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि पाणी बकरा 5,030 क्यूसेक रिकॉर्ड। सखर ऐं कोटड़ी बैराज वटि पाणी जी खोट 33 सैकड़ो बरक़रार रही। सेनेट में भारत की जारियत के खिलाफ ठहराव इतफाक़ी राय सां मंज़ूर। इसाक डार पारां पेश कयल ठहराव में चयो वियो आहे त पाकिस्तान पहलगाम वाक़े समेत दहशतगर्दी जे हर शिकिल जी मज़म्मत करे थो। पाकिस्तान खे पहलगाम वाक़े सां ॻंढण जी मज़म्मत कई पई वञे। पाकिस्तान ते कंहिं बि हमले जी सूरत में मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। भारत खे पाकिस्तान समेत ॿियनि मुल्कनि में दहशतगर्दी ते एहतसाब जोॻो बणायो वञे। इसाक डार चयो त सिंतास मुआहिदे खे मुअतल करण जी भारती फ़ैसिले खे रद्द कयूं था। पाणी 24 करोड़ पाकिस्तानी अवाम जी लाइफ लाइन आहे। अॻकथियूं आहिनि त मुस्तक़बिल जूं जंगियूं पाणी ते थींदियूं। दुश्मन कंहिं बि ग़लतफ़हमी में न रहे। समूरी क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिलनि ऐं क़दमनि सां गॾु बीठी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जूं घरू वज़ीर मोहसिन नक़वी सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। घरू वज़ीर मोहसिन नक़वी क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिलनि बाबति सदर आसिफ अली ज़रदारी खे ब्रीफिंग ॾिनी। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त क़ौमी सलामती कमेटी जा समूरा फ़ैसिला क़ौम जी दिलि जो आवाज़ आहिनि। भारत जे बेबुनियाद इल्ज़ामनि ऐं गैर मुनतक़ी क़दमनि जो को जवाज़ नथो ठहे। सखर में केनालनि ख़िलाफ़ अॼु पीपल्स पार्टी जो जलसो। तयारियूं मुकमिल। जलसे खे PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया मरकज़ी अॻवान ख़िताब कंदा। जलसे लाइ सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। ऐं जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं GM साहिब जी 3 वरसी मल्हाई पई वञे। सन में जसकम तरफ़ां जलसो रिथियल। चेयरमैन सनान कुरैशी अॼु जलसे के ख़िताब दौरान केनालनि ख़िलाफ़ जदोजहद जो ऐलान कंदो। लेबर कमेटी तरफ़ां अॼु रिथियल जलसो मुलतवी। बबलोई धरणे में वकीलनि सां यकजहती तौर शिरकत जो फ़ैसिलो।
साईं GM साईं जी वरसी के मौके ते सन में सिक्योरिटी जा सख्त इंतजाम।